नाज़रीन, कराची में इलेक्शन कमीशन के ऑफिस ॿाहिरां पीटीआई कारकुननि एहतजाज कयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर कमर मेमण। जी कमर, वधीक तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां सूबाई इलेक्शन कमीशन के ऑफिस आॾो एहतजाज किया पियो वञे, जंहिंमें सिंध असेंबली में मुखालिफ़ दल जो अॻवान हलीम आदिल शेख, सूबाई असेंबली जा मेंबर ऐं कारकुन शरीक आहिनि। एहतजाज कंदड़ इलेक्शन कमीशन के मुख्य गेट आॾो जेको आहे धरणो हणी वेही रहिया आहिनि ऐं इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि। हलीम आदिल शेख एहतजाज खे ख़िताब कयो आहे। उनजो चवणु आहे त असीं बेशर्मनि खे शर्म ॾियारण आया आहियूं। इलेक्शन कमीशन हाणे करप्शन कमीशन बणिजी चुकी आहे। इलेक्शन कमीशन लोटन जी सरपस बणिजी वई आहे। उन मुतालबो कयो त वफ़ादारियूं तब्दील कंदड़ जेके मेंबर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। हलीम आदिल शेख जो इहो बि चवणु हो त अॼु संदनि ॿिनि MNAs खे जेको आहे सिंध हाउस जो दरवाज़ो तोड़ण जे इल्ज़ाम में हथकड़ियूं हयूं वयूं आहिनि, जॾहिं त जिन मेंबरनि आइन तोड़ियो उहे आज़ाद आहिनि। इलेक्शन कमीशन जो ॿिचो मयार आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में जेको आहे क़बूल न कयो वेंदो। हिन वक़्तु PTI जो एहतजाज जेको आहे उहो जारी आहे। पुलिस जा वॾा अताला पिणु मौजूदु आहिनि। एहतजाज जे करे जेको रोड आहिनि, जेके आसपास जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में ट्रैफिक जेका आहे उहा बि जाम थी वई आहे। जी कमर, अवां जी महिरबानी।